त टी शर्ट पे में आई थिंक इट्स अ वेरी नाइस रो. हाय गाइस, क्या तव्हां सभई. अॼु जो वीडियो हिकिड़ो शॉपिंग हॉल आहे. हॉल HAUL. हॉल वीडियोज़ ईअं थींदा आहिनि जेको शॉपिंग करे आया आहियूं उहे शॉपिंग तव्हांखे मां ॾेखारियां, तव्हां सां शेयर कयां एंड ट्राई बि करे ॾेखारियां वॻा. त आई एम वेरी एक्साइटेड इन वीडियो लाइ, छाकाणि त ॾाढी मस्तु शॉपिंग करे आई आहियां मां. त हे 3 थैलियूं जेके तव्हांजे अॻियां आहिनि उन्हनि मम्मीअ ऐं मां विले पार्ले साइड हुयासीं त असां लंघूं पिया ऐं मम्मीअ चई अरे हकोबा में सेल लॻल अथई. ऐं मूंखे हकोबा ॾाढो वणंदो आहे. हकोबा हिते हिकिड़ो दुकानु आहे जेको हिकु कुर्तो कुर्ती जेको बि आहे, हे कुर्तो बि उतां ई आहे. हीअ हकोबा मशीन प्रिंट थींदी आहे ऐं हकोबा करे हिते ॾाढा दुकान आहिनि बॉम्बे में. आई थिंक इट्स अ चेन. त माना उन्हनि जो जाम आउटलेट्स आहिनि. मां चयोमांसि मम्मी प्लीज़ हलो. त असां जल्दी सां गाॾी बीहारे करे थोरो टाइम वियासीं, फटाफट शॉपिंग करे वापसि पंहिंजे कम ते वियासीं. बट आई एम वेरी एक्साइटेड छाकाणि हे फर्स्ट टाइम मां एॾी सुठी वैरायटी ॾिठी आहे हकोबा में. मां वधीक हकोबा में वेंदी न हुयमि अॻे ऐं वरी पोइ एॾा साल हिते हुयमि न. हाणे आई थिंक मूंखे वधीक वञिणो पवंदो छाकाणि त हिननि जा अघ बि सुठा हुया, क्वालिटी बि ॾाढी सुठी लॻे थी एंड हिते एॾी गर्मी आहे त कॉटन त खपे ई. एंड मूंखे इहा प्रिंट ऐं मूंखे इहो कपिड़ो ॾाढो वणंदो आहे. ईअं प्रिंट डिज़ाइन जेको बि मूंखे फैब्रिक में ॾाढो शौक़ु आहे कपिड़ो सुञाणण में. अच्छा, त मां तव्हांखे ॾेखारियां छा छा वरितो. पहिरों त मां इहो कुर्तो वरितो. मूंखे हिन कुर्ते जी इहा वारी प्रिंट ॾाढी वणी एंड हिन जो स्लीव्स बि 3/4 स्लीव्स आहिनि. ॾाढो मस्तु कमु थियल आहे. ऐं मां उन सेल्स गर्ल खां पुछो त उन चई सॼो मशीन वर्क आहे. त मूंखे हिन जी फिनिशिंग ॾाढी वणी ऐं ॾाढो मस्तु तरीक़े सां कमु थियल आहे. 3/4 स्लीव्स. ख़ाली साइज़िंग जो थोरो इशू हुयो छाकाणि त मां हूअं स्मॉल ऐं मीडियम जे विच में आहियां ॿियनि ब्रांड्स में. पर हिन में उन चई थोरो वॾी साइज़ खणणी पवंदी. हाणे हे कुर्तो साइज़ XL आहे एंड इनखे अगरि मां हितां पुठियां ईअं टाइटली पकड़ियां त तॾहिं वञी करे बराबरि बीहे थो. त मूंखे थोरी ऑल्ट्रेशन कराइणी पवंदी. बट दैट्स ओके छाकाणि त मूंखे कुर्तो ऐं हिन प्रिंट ॾाढी वणी कुर्ते जी. उन खां पोइ मां ॿियो बि हिकिड़ो कुर्तो वरितो. जाम घटि वैरायटी बची आहिनि. चई जाम टाइम खां सेल थी हले त ख़तमु थियण ते आई आहे सेल. इन करे जेको मूंखे वणे पियो उन में या त कलर्स न हुया या त साइज़िस न हुयूं एंड मूंखे थोरा ब्राइट लाइट कलर्स खपंदा हुया हाणे समर लाइ. त हिकिड़ो पिंक वरितो कुर्तो, इहो वारो मूंखे ॾाढो वणियो. हिन जो बि कमु मस्तु 3/4 स्लीव्स आहिनि जीअं तव्हां ॾिसी था सघो. ऐं हिन जी प्रिंट मूंखे ॾाढी वणी. इहा जेकी अंबड़ियूं प्रिंट आहे. हितां नेक ते बि मस्तु सोबर पैटर्न आहे ॾाढो. वरी पोइ हितां हेठां ॾाढो मस्तु बॉर्डर भरियल आहे. इन में मूंखे L साइज़ वठणी पई विच इज़ फाइन. तव्हांखे हाणे ॾिसणु ईंदो की मूंखे L साइज़ बराबरि बीठी आहे. त हे कुर्तो हुयो 1425 माना लॻभॻि 1450 ऐं सेल में पियो मूंखे 995 लॻभॻि 400-500 जो डिस्काउंट हकोबा मां. हे ॾिसो टैग. मां टोटल 2 कुर्ता वरिता. हिकु सिगरेट स्टाइल पैंट्स एंड हिकिड़ो प्लाज़ो पैंट्स. त 5 वॻा एंड एॾा रवा वरिता मां. ओ माय गॉड, आई कांट वेट टू शो यू. ॾाढा मस्तु रवा मिलिया मूंखे ऐं मूंखे सुठनि रवनि जो ॾाढो शौक़ु आहे छाकाणि त उहे पोइ कहिड़े बि वॻे ते मिक्स एंड मैच करे पाए सघिबा आहिनि. इन पिंक कुर्ते खां पोइ मां ॿियो बि हिकिड़ो कुर्तो वरितो. इहो वाइट कलर. इहो लॻभॻि लॉन्ग शर्ट वांगुरु आहे बट ॾाढो प्रिटी, ॾाढो ब्यूटिफुल पियो लॻे इहो. इन जो बि स्लीव्स ईअं आहिनि हितां. हिननि जो मूंखे एम्ब्रॉयडरी ॾाढी वणंदी आहे. हे कुर्तो अधु प्लेन आहे एंड हेठां अधु कमु थियल आहे. एंड जेको प्लेन आहे हिते मूंखे हितां जी इहा बटन डिटेलिंग बि ॾाढी वणी एंड हिन में अधु ताईं अस्तर लॻल आहे, बाक़ी अधु में अस्तर कान्हे विच इज़ वेरी नाइस. मस्तु थो लॻे ॾाढो. हिन में बि मां XL साइज़ वरिती एंड इन में जेकी L साइज़ हुई एक्चुअली उहा मूंखे ॾाढी मस्तु बीठी. परफेक्ट फिटिंग हुई. पर उन चई छाकाणि त कॉटन आहे मथां धोइण खां पोइ थोरो श्रिंक थिए त थोरी साइज़ वॾी वठि. एंड मूंखे लूज़ कपिड़ा न वणंदा आहिनि. मूंखे हिकदमि बॉडी फिटिंग टाइट कपिड़ा वणंदा आहिनि. त अनफॉर्चुनेटली मां L न वरिती, XL वरिती. इहो मूंखे पियो इहो 1499 हुयो. हिते सेल प्राइस लिखियल न आहे. हिते सेल प्राइस लिखियल न आहे बट आई एम श्योर कि मां हिन जो फुल प्राइस न भरियो. कुझु त डिस्काउंट हुयो हिन ते. सॉरी, हिन ते सेल प्राइस लिखियल न आहे. उन खां पोइ मां हे प्लाज़ो पैंट्स वरिता. इन में बि XL साइज़ वरिती जॾहिं कि L साइज़ बि प्रॉपर हुई मूंखे बट थोरो ख़ाली कंफर्ट फिट लाइ.
मूंखे इहो वरितो वापसि मस्तु हिकदमि ॾाढो ज़बरदस्त कॉटन आहे सुठो आहे हिन जो अस्तर कॉटन कान्हे आई थिंक पॉलिएस्टर आहे आई एम नॉट श्योर कहिड़ो फैब्रिक आहे बट आई कैन ऑलमोस्ट गारंटी की पॉलिएस्टर आहे कॉटन जा हेॾो हितां ईअं लूज़ मूंखे मम्मी ॿुधाईंदी आहे की सिंध में अॻे मुंहिंजी दादी ईअं पाईंदी हुई हेठां लूज़ सलवारूं लूज़ पैंट्स प्लाज़ो पैंट्स वापसि फैशन में आहिनि एंड मूंखे ॾाढो वणियो हिकु पासे हितां ईअं प्लेन आहे एंड हिकु पासे इलास्टिक लॻल आहे इहो प्लाज़ो पैंट्स हुया 1765 1750 एंड मूंखे सेल में मिलिया 1250 त लॻभॻि 500 जी बचत थी नॉट बैड हा मूंखे ॾाढा वणिया ऐं वाइट त एॾो न्यूट्रल कलर आहे कहिड़े बि डार्क कलर सां लाइट कलर सां वाइट प्लाज़ो पैंट्स वेंदा तॾहिं मां इहो वठी रखियो एंड उन खां पोइ मां हे सिगरेट स्टाइल पैंट्स वरिता हितां बटन डिटेलिंग आहे ऐं हितां ईअं आहे हिननि जी एम्ब्रॉयड्री वारो मूंखे ॾाढी वणंदी आहे ऐं प्योर कॉटन वापसि हितां हिकु साइड खां प्लेन आहे ऐं हिकु साइड खां इलास्टिक लॻल आहे हिन में अस्तर कान्हे बट हिन में अस्तर जी ज़रूरत बि कान्हे छाकाणि त उअं ई असांजा कुर्ता थोरा लंबा थींदा आहिनि त कुझु बि ॾिसणु अचण जो टेंशन न थींदो हिन जी बि फिटिंग ॾाढी सुठी बीठी अगेन मां इहो एक्सेल साइज़ वरितो जॾहिं की मां यूजली एम वठंदी आहियां बट हकोबा जे साइज़िस में थोरो अलॻि साइज़िस आहिनि इन जो प्राइस हुयो 1565 मूंखे सेल में मिलियो 1045 त वापसि लॻभॻि 500 रुपया बचा आई एम वेरी हैप्पी मूंखे ॾाढो इहो वणियो ऐं इहो आइवरी कलर आहे जेके मुंहिंजा प्लाज़ो पैंट्स आहिनि उहे वाइट कलर वरिता आइवरी वाइट मूंखे थोरो लाइट कलर्स जो वधीक शौक़ु आहे हिन ते वाइट प्लाज़ो पैंट्स मुंहिंजा आइवरी सिगरेट पैंट्स हिन ते बि आइवरी सिगरेट पैंट्स एक्चुअली मां हुते पाए ॾिठो ॾाढा मस्तु पिया लॻनि हाणे मूंखे तव्हांखे रवा ॾेखारणा आहिनि पर उनखां अॻु मम्मी हिकिड़ी ड्रेस वरितई पंहिंजे लाइ एक्चुअली ड्रेस मटीरियल जेको मूंखे तव्हांखे ॾेखारिणो आहे त मम्मी जो ड्रेस मटीरियल मम्मी खे इहो कलर ॾाढो वणियो हितां हेठां इहो बॉर्डर अथसि एंड हे कुर्तो एंड इन बैक में बि सॼो वर्क भरियल अथसि त हा मम्मी खे इहो ॾाढो वणियो एंड मम्मीअ पंहिंजे लाइ बसि ॿियो कुझु न वरितई वीचारीअ मां एॾी शॉपिंग कई मम्मीअ पंहिंजे लाइ इहो ड्रेस मटीरियल वरितई इन कुर्ते जो सलवार अस्तर जेको खपे असां कराए था सघूं हिन मां इहो हुयो 1995 सॼो सेट एंड सेल में मिलियो 1195 त लॻभॻि 1000 रुपयो घटि एंड इन जो दुपट्टो बि ॾाढो सुठो आहे इहो वारो हिते ईअं बॉर्डर भरियल अथसि ऐं खादी वांगुरु थो लॻे मूंखे ॾाढी सुठी क्वालिटी आहे सॼो ऑल ओवर रहे ते बॉर्डर भरियल अथसि त हा ॾाढो मस्तु थो लॻेसि त इहो आहे मम्मीअ जो हाणे मूंखे तव्हांखे पंहिंजा रवा ॾेखारिणा आहिनि ऐं मां रवनि लाइ इन करे एॾी एक्साइटेड आहियां छाकाणि त एॾा सुठा क्वालिटी रवा एॾे घटि प्राइस में मिलिया मूंखे विश्वास नथो थिए एंड 1 2 3 4 मां 4 ईअं कलरफुल रवा वरिता एंड हिकु कॉटन जो रवो वरितो मूंखे जाम टाइम खां हिकिड़ो कॉटन जो अछो वाइट अछो कलर रवो खपंदो हुयो त हे वरितो ॾाढो हैवी आहे एंड रवो 2.25 मीटर आहे त मूंखे ॾाढो वणियो इहो ऑल ओवर ईअं कमु थियल आहे इहो वाइट रवो 590 हुयो मूंखे 295 में मिलियो हाफ प्राइस सेल में त ₹30 में आई थिंक इट्स अ वेरी नाइस रवो ₹30 में आई थिंक ॾाढो मस्तु आहे रवो हाणे हे 4 रवा बि मां तव्हांखे पाए थी ॾेखारियां उनखां पोइ तव्हांखे वधीक आइडिया मिलंदी हे आहे पहिरियों रवो मूंखे इहो कलर ॾाढो वणियो ग्रे कलर सां गोल्डन बॉर्डर ॾाढो मस्तु पियो लॻे उनखां पोइ हे वरितो डार्क ब्लू कलर उन ते ईअं पिंक अंडरटोन्स आहिनि ऑलमोस्ट मूंखे इहो डुओ क्रोम थो लॻे पिंक एंड ब्लू अगरि ईअं कपिड़ो कलर न मटाईंदो आहे उन टाइप आहे मटाईंदो माना ईअं पिंक एंड ब्लू ॿई कलर्स लॻनि त हे टई प्लेन आहिनि ॿियो वरी हिकिड़ो पिंक रवो बि वरितो एंड हिन ते गोल्ड बॉर्डर आहे सॼो रहे ते ओ प्राइस सॉरी मुंहिंजो हे फर्स्ट टाइम सिंधीअ में शॉपिंग हॉल वीडियो आहे तॾहिं थोरो हेॾे होॾे थो थिए इहो रवो पिंक वारो 625 हुयो मूंखे 345 में मिलियो एंड सभु रवा इन ई प्राइस रेंज में हुया ₹30 कहिड़ो ख़राबु आहे यार रवो इहो बि साॻियो ई न इहो ब्लू वारो 555 में हो मूंखे 275 में मिलियो बेसिकली ₹300 जे आसपास ई हुया इहे टई रवा
तॾहिं मां वठी छॾिया छाकाणि मूंखे खोड़ कपिड़ा आहिनि बट मूंखे फैंसी रवा वणंदा आहिनि जीअं अगरि कुर्तो सलवार सेम बि पायूं पर रवो अलॻि पायूं त सॼो वॻो अलॻि लॻंदो आहे न तीअं एंड फाइनली जेको चोथों रवो वरितो उहो इहो आहे इहो प्रिंटेड रवो आहे एंड मूंखे इनजो कलर ॾाढो वणियो ब्राइट पीच आहे एंड सॼो बॉर्डर भरियल आहे इहो घणे हुयो इहो रवो हुयो 935 मूंखे 465 में मिलियो त अधु अघु एंड हा त इहा हुई मुंहिंजी शॉपिंग एंड इन वीडियो जे थ्रू मूंखे ख़ाली क्लियर करिणो आहे कि इन वीडियो जे थ्रू मां ईअं नथी ॾेखारियां कि मूंखे खोड़ पैसा आहिनि या वञी करे तव्हां बि शॉपिंग कयो बसि मूंखे तव्हां सां शेयर करिणो हो कि मां छा शॉपिंग कई आहे एंड मूंखे हकूबा जो हमेशा खां प्रिंट्स वणंदा आहिनि उन जा फैब्रिक एम्ब्रॉयडरी ॾाढी वणंदी आहे हिन दफ़े सेल जो बोर्ड ॾिसण आयो त असां फटाफट वञी करे वठी आयासीं ओ बाय द वे मूंखे सेल शॉपिंग जी ॾाढो इहा एक्साइटमेंट थींदी आहे छाकाणि त फुल प्राइस में त असां सभु कुझु वठी था सघूं उन में कोई प्रॉब्लम न आहे पर सेल शॉपिंग में कुझु अलॻि ई मज़ो हूंदो आहे अगरि घटि अघ में साॻी शइ मिले थी त एंड हकूबा जूं जेके सेल्स गर्ल्स हुयूं उहे बि ॾाढियूं मस्तु हुयूं मां विले पार्ले जे ब्रांच में वयमि मां उन्हनि खां हुते दुकान ते पुछोमानि कि तव्हांजी वेबसाइट बि आहे छा त चओ हाणे वेबसाइट बंदि थी वई आहे पर पोइ मां घर अची hakuba.in ॾिठी त चालू हुई ऐं हुन ते मूंखे हिकिड़ी वाइट कॉटन जी फ्रॉक सिंधीअ में वाइट कॉटन जी फ्रॉक ॾाढी वणी एंड उहा वाइट फ्रॉक ॾिसी हकूबा जे वेबसाइट ते मूंखे माइकल कॉर्स जी वाइट ड्रेस यादि आई जेकी मां अॻे साल ॾिठी हुई कुझु 350 पाउंड्स हुई 35,000 रुपीज़ मुंहिंजी ॾाढी दिलि आई हुन ते मूंखे बसि उहा वठणी हुई बट न वरिती उहो बि पोइ ईंदो वक़्तु बट हाणे लाइ मूंखे हिन रेंज में खपंदा हुआ कपिड़ा एंड आई एम वेरी हैप्पी विथ माई शॉपिंग अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो त प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो त मूंखे ख़बर पए कि तव्हांखे वणियो छाकाणि त तव्हां लाइक कंदो त मूंखे इहो वीडियो अञा माण्हुनि खे ॾिसणु वणे थो ईअं मूंखे सम्झ में ईंदो ऐं मां अञा ठाहींदमि इहो वीडियो प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करणु फ्री अथव कुझु पैसा न लॻंदा अथव एंड सब्सक्राइब करण खां पोइ घंटी वॼाइजो जीअं मां जेको बि नओं वीडियो विझां त तव्हांखे नोटिफिकेशन ईंदी जीअं व्हाट्सएप जी नोटिफिकेशन ईंदी अथव कि भावना नओं वीडियो विधो आहे एंड जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं खोड़ प्यार बाय